अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडल। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। खानवाण प्रेस क्लब ते PFU जे उहिदेदारनि जो एहतजाज। दरगाह गाज़ी शाह जे इम्कान टीवी जे रिपोर्टर रांझण जमालीअ खे शरपसंद माण्हुनि तरफ़ां मिलियल मौतमार धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब खानवाण ते सिविल सोसाइटी शहरी ताद ऐं सहाफ़ियुनि एहतजाज जे अॻुवाण इम्कान टीवी खानवाण जे रिपोर्टर वकार हुसैन कुंदड़ जी अॻुवानी में एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदे मुज़ाहिरीन चयो त सहाफ़ी रांझण जमालीअ खे मौतमार धमकियूं ॾींदड़ बासर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। उन मौक़े ते प्रेस क्लब खानवाण जे सदर अब्दुल हफ़ीज़ सहतो, शहरी ताद खानवाण जे सदर सैयद आशिक़ अली शाह, सहाफ़ी आमिर मीमुण, सहाफ़ी परवेज़ हुसैन भंड, सहाफ़ी ज़हूर अहमद कुंदर, मोहम्मद मूसा कुंदर, इक़बाल अहमद सहतो, सिविल सोसाइटी जे मोहम्मद यूनुस सियाल, अब्दुल गनी कलोड़ो पारां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे वज़ीर आला IG सिंध DIG सिंध खां मुतालबो कयो त सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।